पैगाम सिंध न्यूज़ में भलीकार ख़बर शामिल कंदासीं। वगण खां वगण में ताज मोहम्मद चांडियो हुसैनी ऐं मौलाना जुनैद अहमद हुसैनी चांडियो पारां सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनवान सां हिकु अज़ीम आलीशान प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें पीर सैयद यूनिस शाह, सैयद सज्जाद शाह, सैयद एजाज शाह, हाफ़िज़ अहमद अली मुगेरी, अली अकबर मलक, हाफ़िज़ अब्दुल सत्तार मुगेरी, हाफ़िज़ अली बख्श मुगेरी, गुलाम शबीर चांडियो ऐं ॿियनि पारां वॾे अंग में शिरकत कई वई। जॾहिं त हाफ़िज़ अब्दुल सत्तार मुगेरी पारां नाते रसूल मक़बूल पढ़ी वेठनि खां ख़ूब दाद हासिल कयो। उन मौक़े ते सैयद सज्जाद शाह, पीर सैयद यूनिस शाह, मौलाना जुनैद अहमद चांडियो हुसैनी खिताब कंदे चयो आहे त ॿिन्ही जहाननि जे सरदार असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पारां दुनिया में अचण सां ई दुनिया मां जहालत जी ऊंदाई ख़त्म थी। आख़िर में गॾियल तौर ते क़ौम ऐं मुल्क जी बका सलामती ऐं सुधारे ऐं तालीम जे वधाइण लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई।